बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजो नालो अली मोहम्मद रूंझो। मुंहिंजो वालिद साहबु अमीर बख्श रूंझो जंहिं हिन फ़न खे पंहिंजा 50-60 साल अर्पिया बाबा साईं गुज़ारे विया आहिनि ऐं उन खां पोइ मूं ही चंग वॼाइणु शुरू कयो आहे। तक़रीबन 10-15 सालनि खां आउं वॼाईंदो अचां। जहिड़ो बाल आहे उन में साईं मीर मोहम्मद बलोच साहब जिन जे अॻियां ख़िदमत में पेश कई। महिरबानी।